1000 रुपया। छा वाकई सिर्फ़ एतिरी रक़म न ॾियण सबबि 3 शागिर्दनि जी ज़िंदगी तब्दील थी वई। टंडोजाम पुलिस हथां हाफ़राए कयल जामशोरो वासी नौजवाननि वारे वाक़े पुलिस जे मुबैना मुक़ाबले ते केतिरा ई सवाल उथारे छॾिया आहिनि। जामशोरो वासी अयाज़ नुहाणी, जुनैद नुहाणी ऐं सजावल गुरगेज़ जी उमिरि 18 साल खां घटि आहे। इहे शागिर्द जेके चपल वठण लाइ हैदराबाद विया हुआ, खेनि कहिड़ी ख़बर हुई त नंढड़ी ग़लतीअ जी सज़ा खेनि एतिरी भोगणी पवंदी। नौजवान ॿुधाइनि था त वटनि गाॾीअ जा काग़ज़ न हुआ ऐं हू मोबाइल बि घर रखी आया हुआ। अब्दुल्ला मॉल वटि जामशोरो पुलिस खेनि रोकियो त गाॾी जा काग़ज़ ॾेखारियो। नौजवान मुताबिक़ वटनि काग़ज़ न हुआ। हुननि एहलकारनि खे चयो त वटनि मोबाइल फ़ोन न आहे, हिकु कॉल करणु ॾियो, हू गाॾी जा काग़ज़ घुराए था वठनि। नौजवाननि मुताबिक़ खेनि चयो वियो त थाणे ते हलो, उते हली अव्हांखे कॉल करायूं था। नौजवान इल्ज़ाम लॻाइनि था त पुलिस खे नसीम नगर थाणे ते वठी वई, जिते खेनि तशदुद जो निशानो बणायो वियो ऐं 3 ॾींहं खेनि हिरासत में रखियो वियो। नौजवाननि मूजिबि ॾींहं जो खेनि झंग में रखियो वेंदो हो ऐं राति जो CIC सेंटर ते रखी तशदुद कयो वेंदो हो। नौजवान वधीक इल्ज़ाम लॻाइनि था त खेनि हिकु मशीन ज़रिए करंट ॾिना विया, पेरनि में हथकड़ियूं लॻाए, कुर्सीअ सां ॿधी, पाइपनि ऐं हथोड़नि सां तशदुद कयो वियो। 3 ॾींहंनि बाद खेनि टंडोजाम थाणे जी पुलिस हवाले कयो वियो, जिन खेनि ॼंग में गोलियूं हणी ज़ख़्मी कयो ऐं बाद में मुक़ाबिलो ॼाणायो। असां खयूं अब्दुल्ला मॉल खां, चयूं चेकिंग दौरान असां बीठा चयूं गाॾी जा काग़ज़ आहिनि, असां चयोसीं जी सजा जमाली, असां चयोसीं जी जी आहिनि, घर फ़ोन ॾियो, असां न मोबाइल न कुझु, मोबाइल ॾियो, तव्हां काग़ज़ घुरायूं। हुननि चयो की मोबाइल असां नथा ॾियूं, हलो थाणे ते खणी था हलो, मोबाइल उते ॾींदासीं। असां चयोसीं खणी हलो भले, खणी विया इहो ए सेक्शन थाणो सईदाबाद वारो, हेॾे लतीफ़ाबाद वारो, होॾे खणी विया। 1 कलाक 2 कलाक हुते मार ॾिनऊं, वरी CI सेंटर मोकिलियऊं। यको हुते राति जो विया विढ़नि, वरी कल्ह उन ॾींहुं जंहिं ॾींहुं हाफ़ कयूं, उन राति चयूं त तव्हांखे चालान था कयूं, खणी विया होॾे टंडोजाम, हुते गोलियूं आयूं, हाफ़ कयूं। पुलिस वारनि रोकियो, चेकिंग कयूं, जो काग़र किथे, मुंहिंजो घर मोटरसाइकिल काग़ज़नि था जी 21 मॉडल CD। अच्छा, पोइ का पैसा जमा कई वञे? न, छा चयो हुन? चयो 1000 रुपया ॾियो। 1000 रुपया न ॾिनो तव्हांखे हाफ़ करे? नसीम नगर आहे, थाणे ते खणी हलिया। हिते असां विड़िया कया, करंट आहिनि, पेरनि में हथकड़ियूं हणी, पेरनि में धक आया अथनि, सुका अलॻि, कुखुनि में बूट, हे हो विड़िया। हिते ॾाढो टिनिनि सां विड़िया आहिनि। हिनखे हींअर ताईं बि हथनि में निशान लॻा पिया आहिनि पैंपनि जा। वरी हितां CI सेंटर मोकिलियो अथनि, उते असां उते तक़रीबन 9-10 जो टाइम हो, 10-11 जो टाइम हो, उते असांखे मोकिलियनि। उते असां विड़िया ॾाढो आहिनि, उते ईअं ई कुर्सीअ में हथकड़ियूं हणी उते असां विड़िया आहिनि, उते सॼी राति असां विढ़नि पिया। नौजवाननि जो वकील एडवोकेट पूंदर ख़ान वकासी ॿुधाए थो त पुलिस नौजवाननि ते 5 केस दाख़िल कया आहिनि। इन खां अॻु नौजवाननि जो क्रिमिनल रिकॉर्ड न आहे। पुलिस छोकिरा हाफ़ फ्राए करे थी, पुलिस वारनि खे न का गोली थी लॻे, नई मोबाइल खे नुक़सानु थिए थो। ही जुड़तो मुक़ाबिलो आहे। 4 छोकिरा ही हाफ़ फ्राई था कनि, पुलिस वारनि खे न का गोली थी लॻे, न पुलिस वारनि जी मोबाइल खे को नुक़सानु थो थिए। ही सिर्फ़ु हिकिड़ो जुड़तो मुक़ाबिलो ॾेखारे ऐं जवाबदारनि खे ज़ख़्मी करे हिते कोर्ट में रिमांड ते पेश कयो वञे। रिमांड में जज साहब 10th जुडिशल मैजिस्ट्रेट हैदराबाद साहब रिमांड जेसी कयो ऐं उन में डायरेक्शन ॾिनल आहे जेल सुप्रीडेंट खे त हिननि जी प्रॉपर मेडिकल जेकी आहे उहा उते हिननि खे ट्रीटमेंट ॾिनी वञे सही सां। नौजवाननि जे वारिसनि वॾे वज़ीर मुराद अली शाह खे इंसाफ़ जी अपील कंदे घुर कई आहे त वाक़े जी जांच लाइ अदालती कमीशन जोड़ी वञे ऐं सिंध नौजवाननि खे हाफ़ फ्राए कंदड़ SHO समेत समूरनि अहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। 24 कलाक जो टाइम वठी 24 कलाकनि में इहा ई रिज़ल्ट नहीं आए त अब तव्हांजा छोकिरा सिविल अस्पताल में पिया आहिनि, तव्हां उते मालिकी कयो। जॾहिं तूं असांखे हिकिड़े जगह टाइम थो ॾीं 11 बजे जो, ॿिए जगह टाइम थो ॾीं 12 बजे जो, ॿिए जगह टाइम थो ॾीं तूं 2 बजे जो, उन्हनि असांखे टाइम पे नहीं, तव्हांखे मां छोकिरा थो ॾियां, असां धरणो तव्हां न आणो। आख़िर में SP साहब चयो त बाबा तव्हां धरणो न आणो, 24 कलाकनि में मां तव्हांखे माण्हू ॾींदुमि। 24 कलाकनि खां पोइ रिज़ल्ट इहा ई मिली जो छोकिरा असांजा सिविल अस्पताल में हाफ़ फ्राए करे पोइ उते आहिनि। 3 ॾींहंनि खां पोइ असांजी तमामु कोशिशुनि जे बावजूदि असां घणी कुझु SSP साहब सां राब्तो थियो। SSP साहब असांखे उमेदु ॾियारी त तव्हांखे असां इनशाला राति ताईं तव्हांखे ख़ुशख़बरी ॾींदासीं, तव्हांजा हमरा ज़ाहिर कंदासीं। इतफ़ाक़ी उहा ख़ुशख़बरी असांखे इहा मिली जो असांजा सुबुह जो राति जो हमराहनि खे हिननि गिफ्ट करे ॾिनो हैदराबाद पुलिस खे। हैदराबाद पुलिस हिननि खे इहो जेको आहे सो नौजवान तव्हांजे साम्हूं वेठा 9 क्लास जा शागिर्द आहिनि, हिननि खे हाफ़ फ्राई करे छॾियो। हिननि ते को केस कोन्हे को, का FIR कोन्हे को,
असां सां तमामु घणी बेवाजिबी कई अथनि। एस एच ओ जामशोरा बी सेक्शन सही आहे, उन असां सां ज़ातियात कई आहे। सही आहे, हू असां सां पर्सनल थी वियो आहे, वर्दीअ जो ग़लति यूज़ पियो करे। असां SSP सां जामशोरो DIG हैदराबाद ऐं IG सिंध खे रिक्वेस्ट कंदासीं त इन जी जेका आहे इंडिपेंडेंट इंक्वायरी थियणु घुरिजे, त जीअं जेके बि इन में मुलविस आहिनि उन्हनि ख़िलाफ़ु कार्रवाई थियणु घुरिजे। इन्हनि मासूमनि खे माज़ूर करे छॾियूं आहे। असां सभिनी आला इदारनि खे इहा रिक्वेस्ट कंदासीं त असां सां इंसाफ़ कयूं। सीनियर कानूनदार एडवोकेट सजाद चांडीअ मूजिबि 3 नौजवान आहिनि जिन जी उमिरि 18 साल खां घटि आहे। उन्हनि खे जामशोरे मां खंबियो, उन्हनि खे रुलाए टिनी खे साॻे हंध ते ॼंगुनि में गोलियूं हणी हाफ फ्राए कयो वियो। पुलिस प्राइवेट फोर्स जियां कमु करे थी, इहा रवायत ख़तमु थियणु घुरिजे। जामशोरे मां खंबे उन्हनि खे मुख़्तलिफ़ थाणनि ते रुलाए उन खां पोइ उन्हनि खे टंगियुनि में साॻी टंगियुनि में टिनी खे साॻे हंध ते गोली लॻी आहे। पुलिस ॾेखारे थी पई त इहो पुलिस मुक़ाबिलो आहे। हमेशह जे जेका रिवायत रही आहे, तव्हांखे ख़बर आहे त सिंध पुलिस हिकिड़े आज़ादु ऐं ख़ुदि मुख़्तार इदारे तौरु कमु त हाणे करे कोन पई। वॾेरनि जी नौकरशाही वारो हिकिड़ो सॼो सिस्टम ठाहियो वियो आहे। कारकर्दगी हुनजी तव्हां ॾिसंदो, जांच वारो को बि केस अहिड़ो प्रिया कुमारी बाज़ियाब हिननि खां कोन थी थिए। मासूम ॿार जेके सिंध में अगवा थी था वञनि, उन्हनि जा वालदेन धरणो हुयूं वेठा आहिनि, उहे जांच दौरान हिननि खां लभनि कोन था। को तव्हां ॿियो को अहिड़ो मिसाल ॿुधायो जंहिंमें हिननि जांच का दुरुस्त कई हुजे। जांच थिए कोन थी, पोइ पंहिंजी कारकर्दगी ॾेखारण जे लाइ इहो आहे त माण्हू पकिड़े हर ॿिए ॾींहुं 3 ॾींहुं हर महीने में माण्हुनि खे जेको आहे सो ज़ख़्मी करे उन्हनि खे नाकारा बणाए लंगड़ो बणाए था छॾनि। सो हिन जे ख़िलाफ़ु कार्रवाई थियणु खपे। मूं मुतालबो कयो आहे, अॻु में बि मूं ख़त लिखियो सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस खे, वरी बि इस्तदा करियूं था तव्हांजे तवसुल सां त हिन मामलनि खे हाणे बंदि थियणु खपे। ही जेका नई रिवायत थी आहे, इंसान सां लाॻापियल इंसान जी ज़िंदगी जो मामिलो आहे। इंसान खे क़त्ल कयो थो वञे ऐं उनखे चयो थो वञे त फुल फ्राई थी वियो। पुलिस मुक़ाबिलो ॼणाए ज़ख़्मी कयल 3 नौजवाननि खे अदालत में पेश कयो वियो, जिते अदालत 3 नौजवाननि खे जुडिशियल रिमांड ते जेल हवाले कयो ऐं जेल सुप्रीडेंट खे हुकुम ॾिनो त 3 ज़ख़्मी नौजवाननि जो बहितर इलाज करायो वञे। नौजवाननि अदालत खे ॿुधायो त ASI इरफान बोज़दार खाइनि 1000 रुपयो घुरियो, न ॾियण ते खेनि थाणे ते वठी वञी वहशियाणे तशदुद जो निशानो बणायो वियो ऐं बाद में CIC सेंटर मुंतक़िल कयो। हुन अदालत खे अपील कई त खेनि इंसाफ़ फ़राहम कयो वञे।